डिसंबर जो महीनो सर्द मौसम जो महीनो लिखियो वञे थो। हीउ महीनो साल जो आख़िरी महीनो हूंदो आहे, पर हीउ महीनो ख़ासि करे सिंध धरती ऐं सिंधी क़ौम लाइ हमेशह ग़म ऐं विछोड़नि जो महीनो साबित थियो आहे। हमेशह हिन महीने जे सर्द ॾींहंनि असांजे चहिरनि तां मुर्कूं खसियूं आहिनि। पोइ कॾहिं शेख हयाज़ जो विछोड़ो ॾेई, त कॾहिं ताजल बेवस, त कॾहिं वादीअ मेहराण जी शहीद राणी जो, त कॾहिं सरमन सिंधी जहिड़े अज़ीम फ़नकार जो। जे कुल मिलाए लेखो कयो वञे ऐं हिन महीने खे ज़ालिम महीने जो नाओ ॾिनो वञे त इन में को बि वधाउ न थींदो। सिंध जे अज़ीम शाइर सचल सरमस्त वारे ज़िले खैरपुर जे शहर प्रियालो में 7 जुलाई 1961 धारे हयात अली मुग़ल जे घर में जनम वठंदड़ रहमान मुग़ल पंहिंजे जादुई आवाज़ सां लखे माण्हुनि जूं दिलियूं खटियूं। दिल चयो तूं सारी रात शेर लिखी थो सो कहलाए, चयम चरी तूं थी धड़की सीने में जेलाए, हो मियां सरमन सिंधी जंहिंजो असुल नालो रहमान मुग़ल हो, हिन इब्तिदाई तइलीम पंहिंजे शहर प्रियालो मां वरिती ऐं बाद में खैरपुर टेक्निकल कॉलेज में दाख़िला वरिताई ऐं उतां खां ई ॻाइणु शुरू कयाई ऐं हिन जे ॻाइण जो जादू तमामु तेज़ रफ़्तारी सां माण्हुनि जे दिलनि में घर करणु लॻो ऐं इहो आवाज़ु नेठि वञी रेडियो ते सीनियर प्रोड्यूसर कोसर बुरड़ो जे कननि ते वञी पियो, जंहिं खेसि हिन जो आवाज़ु रेडियो ते मुतारिफ़ करायो ऐं बाद में पाकिस्तान टेलीविज़न कराची सेंटर ते समी बलोच हिन जे आवाज़ खे मुतारिफ़ करायो, जिते हिन समी बलोच जी शाइरी तुंहिंजे यादि जी वरी आ वीर ॻाए वॾी मक़बूलियत माणी। ॿुधायो वञे थो त सिंध जे हिन अनमोल रागी खे ॻाइण जो ॾाढो शौक़ु हूंदो हुयो ऐं इलाइक़े में किथे बि राग जी महफ़िल थींदी हुई त उते ज़रूरु वेंदो हुयो। खैरपुर जे नंढड़े शहर प्रियालो मां जनम वठंदड़ रहमान मुग़ल, जेको अॻिते हली सरमन सिंधी जो रूप अख़्तियार करे हर दिलि जी धड़कन बणिजी वियो। सरमन सिंधी सिंध जो उहो अरबेलो रागी हो जंहिं तमामु थोरे टाइम में वॾी मंझता माणी। सरमन सिंधी जॾहिं को गीत पंहिंजे सुरीले आवाज़ सां ॻाईंदो हो त हर ॿुधंदड़ जी दिलि झूमण खां सवाइ रही न सघंदी हुई। शेर लिखी तो सो कहलाए, चयम चरी तूं थी धड़की, चयम चरी तूं थी धड़की मुझे सीने में जेला भोला। ओ तो अचण जी न कई मुंद आई वई। सरमन सिंधी सिंध जे दर्द खे पंहिंजे सुरीले आवाज़ वसीले गीतनि जो रूप ॾेई घर घर खे जाॻायो। हिन नौजवान रागी न फ़क़ति सिंध खे बल्कि मूमल, मारवी, ससीअ खां वठी हिन मारूअड़नि ऐं झांगीड़नि खे बि ॻायो। सजण सोबत तो संदी रहंदी हरदम याद, जान बजत बेहुजो शाल रहो आबाद, हो वसंदा मीअ मलीर ते थर बर थींदा शाद, नेठ त थींदो दाद मारुनि मिलंदी मारे, मारो ख्वाब में ॾिठामूं, मारो ख्वाब में ॾिठामूं, पुछण रात आया
वञा पई मलेर सम्झुम वठण रात आया मारूं ख्वाब में ॾिठा मूं पहिरीं ख्वाब में ॾिठा मूं पुछण रात आया वञा पई मलेर सम्झुम वठण रात आया। सिंध जे इन अज़ीम रागी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, शेख अयाज़, उस्ताद बुखारी, ज़ाहिद शेख, राशिद मोराई ऐं आकाश अंसारी समेत सिंध जे केतिरनि ई मशहूरु शाइरनि जी शाइरी खे ॻायो। असां त तो हिलाए पर में पुछाऊं पए कयूं अड़े चंद्र अड़े चंद्र अड़े चंद्र अड़े चंद्र फिरी तो त ॾिठो नाहे फिरी तो त ॾिठो नाहे संदस रूप संदस रंग संदस रूप संदस रंग ईअं आहे जीअं तूं। सिंध धरती वटि हींअर बि कई सुरीला रागी मौजूदु आहिनि पर शाइर जे हिननि सिटुनि जियां त अॼु त न खणनि सॼण पंहिंजा सारियां गलनि तां ॻोढ़नि जूं बूंदूं बस न कनि संधी सिक पिरनि लोक ॾिठे न लहे। सरमन सिंधी खे ख़ुदा जे तरफ़ां अता कयल हिकु अहिड़ी ॾात हुई जेका हर ॿुधंदड़ जी दिलि ऐं दिमाग़ ते फ़ौरन हावी थी वेंदी हुई। ओ तो खां सवा तन्हार मंजूर मूंखे नाहे तो खां सवा तन्हार मंजूर मूंखे नाहे पर छा चवां किस्मत के पर छा चवां किस्मत के छॾे साथ वे आहे तो खां। अॼु खां 12 साल अॻु 27 डिसंबर 1996 ईस्वीअ में सिंध जो ई अज़ीम रागी बदीन खां कराची ईंदे रोड हादसे में फ़ौत थियो। हिन वक़्तु संदसि जो नंढो भाउ अहमद मुग़ल फ़नकारनि जी ड्रोड़ में शामिल आहे। सरमन सिंधी ज़ाहिरी तरह सां त हिन दुनिया में न रहियो आहे पर हिन जो आवाज़ु हमेशह ज़िंदा रहंदो। अॼु 27 डिसंबर आहे ऐं अॼोके ई ॾींहं ते सरमन हिन दुनिया मां हमेशह लाइ अखियूं ॿूटियूं हुयूं। सरमन सिंधी जी अॼु 12वीं वरसी जे मौक़े ते खेसि भेटा ॾींदे अदबी हल्के हुकूमत ऐं वसवारनि खां इहो सवाल था कयूं त छा सरमन अव्हां खां विसरी वियो आहे। पर सरमन सिंधी हिन फ़ानी जहान मां वञण खां पहिरीं शेख अयाज़ जे हिननि सिटुनि ज़रिए जेका पारत कई हुई छा इहा अव्हां खां विसरी वई आहे त जॾहिं बि सावणियूं अचनि छमर अलोट थी नचनि जॾहिं बि भिट भिट ते घटा गजी गजी वसे तॾहिं न ही विसारजो त केरु माॻ में मुओ त केरु सुञ में सुतो।